अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। नवीद अली करमी सवाल कयो आहे त छा गैर शरई रीतूं ऐं रस्मुनि वारी शादी जीअं दुहल धुकड़ बैंड बाजन वारी शादी ते वञी सघिजे थो ऐं उहो ताम खाई सघिजे थो या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिन जो सवाल आहे त गैर शरई शादी हुजे उन में शामिल थियण ऐं उन जो ताम खाइण कीअं आहे। इन जूं चंद सूरतूं आहिनि। जेकॾहिं हिनखे ख़बर आहे त गैर शरई शादी थी रही आहे, उन में गैर शरई उमूर कया वेंदा ऐं हिनखे ख़बर आहे त मुंहिंजे वञण सां उहे रुकिजी वेंदा या उनखे अलाह ताला एतिरी ताक़त ॾिनी आहे उहो रोकणु चाहे त उहो गैर शरई कम रोके सघे थो, त इन सूरत में उन ॾे शादी ॾे वञणु हिन ते वाजिबु आहे। छाजे करे हिकु त दावत क़बूल करणु सुन्नत आहे ऐं ॿियो गुनाह खे रोकणु इहा बि मुस्लमान जी ज़िमेदारियुनि मां हिकिड़ी अहम ज़िमेदारी आहे। जीअं सुनन नबी दाऊद में हदीस मुबारक हुआ, मुंहिंजे लॼपाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मर्रा मुनकरन फस्तता अन युगय्यिरहु बियदिही फलयुगय्यिरहु बियदिही। मुंहिंजे आका फरमाए तो जेको तव्हां मां का गैर शरई कमु थींदे ॾिसे ऐं उनखे उहा ताक़त आहे त उनखे रोके, यानी रोकण जी उनखे ताक़त आहे, पोइ उनजे मथां लाज़िम आहे त उनखे पंहिंजे हथ सां रोके। अॻियां महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फ़इल्लम यस्तते फ़बिलिसानिही, जेकॾहिं उनखे ताक़त हथ सां रोकण जी न आहे त उनखे ज़ुबान सां रोकींदो। फ़इल्लम यस्तते फ़बिक़ल्बिही, जेकॾहिं उहो हथ सां ज़ुबान सां बि नथो रोके सघे त पोइ उनखे दिलि में बुरो सम्झे। इन हदीस मां मालूम थियो त जेकॾहिं हिनखे अहिड़ी ताक़त आहे गैर शरई कम खे रोके सघे थो त इन सूरत में हिनखे ओॾां वञणु उनखे रोकणु वाजिबु आहे। ॿी सूरत इहा हुआ, जेकॾहिं सम्झे थो त मुंहिंजे चवण सां उहे रुकजंदा न ऐं हिनखे ख़बर आहे त हिते गैर शरई कम थींदा, त इन सूरत में अहिड़ी शादी में शामिल थियणु ऐं उन्हनि जो ताम खाइण खां परहेज़ करे ऐं उन जे लाइ वञण बि जाइज़ न आहे। जीअं फतावा शामी जे अंदरि आहे, वाइन इल्म अव्वलन बिल्लाबि ला यहज़ुरु असलन, चए थो त जेकॾहिं उनखे ख़बर आहे पहिरियां खां त इन शादी में गैर शरई कम थींदा त उन में असली तरह सां शामिल ई न थींदो। ऐं टी सूरत इहा हुआ, जेकॾहिं शामिल थी वियो आहे, पहिरीं ख़बर न हुयसि त इन में गैर शरई कम थींदो, पर शामिल थियण खां पोइ हिन ॾिठो त गैर शरई कम शुरू थिया आहिनि, त इन सूरत में बहितर इहो आहे त को उज़ुर करे उतां निकिरी वञे। पर जेकॾहिं ॾिसे थो त उज़ुर बि हिते क़ाबिल क़बूल न आहे, नथा उज़ुर क़बूल कनि, पोइ उन सूरत में मजबूरी में खाई सघे थो ऐं उन शादी में शामिल त उहो ई थियो आहे, इन करे को बि हर्ज न आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।